जेको ड्रखणन जो एसएचओ आहे ख़मीसो ख़ान बिरोई उहो हितां जे जेको कैबिन मालिक खे हितां खणी हलियो वियो आहे। हिकु पुलिस मोबाइल ही ऐं हिकिड़ी शायदि प्राइवेट कार हुई, उहे अची ऐं खणी विया आहिनि। मां जेको मदे जी थाणे तां मालूमात वरिती आहे उहे चवनि था त असांखे कंहिं बि क़िस्म जी का मालूमात न आहे ऐं हितां जेको ड्रखणन जो एसएचओ आहे उहो अची करे हितां सलीम भुट्टे खे खणी वियो आहे। भाऊ तव्हां थोरो ॿुधायो न कि छा वाक़ियो थियो आहे, केॾी महिल खणी विया आहिनि? हिनखे तक़रीबन कलाक खनि थियो आहे। हितां खणी वियासीं, चई तव्हां मोबाइलियूं चोरीअ जूं हलाईंदा हुआ। छा चयूं त? चई तव्हां मोबाइलियूं चोरीअ जूं हलाईंदा हुआ। अच्छा, हिनखे अॻु में बि करे खणी विया आहिनि छा? खणी न विया आहिनि, बाक़ी अञा आया चयूं तव्हां मोबाइलियूं चोरियुनि जी हलाईंदा हुआ, न को सबूत न ॿुधायूं, बस ईअं खणी विया। साईं असां 7-8 साल थिया आहिनि हिन पीढ़ीअ खे कॾहिं को मसइलो न थियो आहे, अॼु मसइलो थियो आहे। छा थियो आहे? अॼु आया चयव जेके मोबाइलियूं चोरीअ जूं अथव सभु कढो, तलाशी वरितव न निकितियूं मोबाइलियूं, जेके पाण वटि हुयूं चयव चेक कयो सॼी मांडी, हिते चोरीअ जूं मोबाइलियूं न हलंदियूं आहिनि। जी जी इहो ई चयव। ऐं असरु त पवंदो न, धंधेदारीअ ते वॾो असरु पवंदो। थी विया न, असांखे खणंदा सबूत सां खणंदा, ईअं न वठी वञनि हा। की पुलिस खणी विया उस्ताद सलीम खे, कुझु ॿुधायूं बि न, ईअं ई बसि हलो टीम आई, एसपी जी टीम या रत ते रही पुलिस हुई, उहा खंभे गुम करे विया, उस्ताद खे खणी वई आहे। को ॿुधायूं बि न त छाजे लाइ था खणी वियो, को बसि ईअं पुलिस तंग पई करे। अॻु में बि मूंखे माना हिकिड़ो दफ़ो खणी वई जंहिंमें मुंहिंजो ॾोह बि साबित न थियो त मूं वटि का मोबाइल मां हलाईंदड़ बि न आहियां, न मां चोरी जी मोबाइल जो को वापारु कंदो आहियां। मूंखे बि अॻिले दफ़े नाक ईअं ई मूंखां 60,000 वरितो, मूंखे ब्लैकमेल था कनि पुलिस वारा। हाणे बि उस्ताद खे खणी वई आहे, ब्लैकमेल था कनि, असांखे रोज़ी करणु नथा ॾियनि सही नमूने। जी जी असां पुछियोसीं, चई न हिन में 2 मिंट कमु आहे, हिनखे वठी था वञूं, असां हिते मोटाए था खणी वञूं, बसि ॿुधाए नथा, पोइ गुम था करे छॾनि, पोइ बसि ब्लैकमेल करे असांखां पैसा था वठनि। पुलिस जो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। पवे तो साईं, असर पवे तो इलाही असर पवे। नाज़रीन, जेको ड्रखण थाणे जो एसएचओ आहे ख़मीसो ख़ान बिरोई उहो हितां हिकु नौजवान सलीम भुट्टे खे खणी हलियो वियो आहे। तक़रीबन अधु कलाक पहिरियां जी ॻाल्हि आहे। हिते पुलिस मोबाइल ऐं हिकिड़ा प्राइवेट कार ते हिते अची करे हिनखे खणी हलिया विया आहिनि। मां जॾहिं कैबिन मालिकनि तां मिलियो आहियां त उहे चवनि था त असां को बि माना अहिड़े क़िस्म जो को फ़रियादी बि हुन सां गॾु कोन हो, न वरी इहा का असांखे ॿुधाई वई आहे त को फ़रियादी आहे या का चोरी जी मोबाइल आहे। बसि हितां माना धमकियूं ॾेई करे ऐं हितां उनखे नौजवान खे खंभे खणी हलिया विया आहिनि। ॿिए नंबर ते जॾहिं असां मदे जी थाणे ते राब्तो कयोसीं त मदे जी थाणे तां बि इहा ई असांखे इंफॉर्मेशन मिली त असांखे चयूं का बि ख़बर न आहे। हालांकि क़ानूनी नुक़्ते निगाह सां ॾिठो वञे त कोई बि ॿाहिरियों एसएचओ जेकॾहिं ॿिए जे थाणे जे हद में वेंदो त उते थाणे जे उतां जो जेको इलाइक़ो आहे उतां हद जे थाणे खे इतला ॾियणो हूंदो आहे उन्हनि खे। उहा बि कंहिं क़िस्म जी का एंट्री न आहे। अगरि माना हिकु थाणे जा पुलिस एहलकार ॿिए थाणे जे हदनि में वञी करे इन माण्हू खेले खंभे खणी हलिया वेंदा ऐं मक़ामी थाणे ऐं पुलिस वारनि खे बि कंहिं क़िस्म जो इतला न हूंदो त उन मां त इहो ई मतिलबु आहे त झंग जो कानून आहे, माना कानून ते का बि अमलदारी न आहे। जेके कानून जा रखवाला पाण ई कानून ईअं टोड़ींदा रहंदा त पोइ अवाम जेको आहे उहो कीअं उन कानून ते अमल करे सघंदो। हुन सां गॾु गॾु हिननि जो इहो बि चवणु आहे त पुलिस वारा बार बार जेकॾहिं मोबाइल शॉप ते अची करे हिरासमेंट फैलाइनि था, अची करे हितां दुकानदारनि खे खंभे खणी हलिया था वञनि, उन खां पोइ ब्लैकमेल करे पैसा माना वठी करे छॾनि था। त अहिड़े तरीक़े सां हिकु बेरोज़गारी लॻी पई आहे। नौजवान जेको आहे मुख़्तलिफ़ जेको आहे मंशियात में ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे जुआ में ऐं समाजी बुराइनि में मुलविस था थी वञनि ऐं कुझु नौजवान उन्हनि शयुनि खां बचण जे ख़ातिर हिकिड़ा छोटा मोटा नंढा कारोबार कनि था ऐं उन्हनि खे बि जेको आहे उहा पुलिस खंभे खणी हली थी वञे। त आया इहे नौजवान उन्हनि खे जॾहिं गवर्नमेंट ऐं सरकार न उन्हनि खे मुलाज़िमतूं ॾे ऐं तालीम जा दरवाज़ा नौजवाननि जे लाइ बंदि हुजनि ऐं नंढा नंढा रोज़गार जा दरवाज़ा बि हिकु पासे हिते चोराकारी बदमनी बि इंतिहा दर्जे ते आहे। जेकॾहिं नंढा नंढा कारोबार माण्हू खोलनि था त जो की चोर आहिनि ॾोहारी आहिनि उहे उन्हनि जा सॼो सामान अलाह ताला ॿाहिरि हलिया था वञनि। हिकु पासे उहो उन्हनि जे मथां जेको आहे त तलवार लटकी पई आहे, ॿिए पासे जेके कानून जा रखवाला पुलिस एहलकार जेके हिननि जे तहफ़ुज़ जी ज़मानत हालांकि उन्हनि जी आहे उहे अची करे हिननि खे खंभे खणी हलिया था वञनि ऐं उन्हनि सां हिननि जे रोज़गार ते कापारी धक बि पहुचे थो पियो।